नाज़रीन बुलेटिन में अवां खे भली कार कंदासीं। सभ खां पहिरियां ख़बर शामिल कयूं। नएं डेरे वेझो बैंक जे गाॾी जे टक्कर में ज़ख़्मी थियल नीगर फौत थी वियो आहे। मेतला ॻोठ वटि रोड पार कंदे मुज़फ़र मेतलो ज़ख़्मी थी पियो हो, जंहिं दम ॾेई छॾियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया, नएं डेरे वेझो बैंक जे गाॾी जे टक्कर में ज़ख़्मी थियल नीगर फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था, नूर मोहम्मद सुमरो लाइन ते मौजूदु आहे। जी नूर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सनाला नामदोरो भरसा मेतला ॻोठ वटि रोड क्रॉस कंदड़ मासूम नीगर 7 वरनि जो मुज़फ़र पुट जावेद मेतलो, जंहिंखे बैंक जी कैश खणी वेंदड़ गाॾीअ जो टकर लॻो, जंहिं करे नीगर सख़्त ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी नीगर खे पहिरियां त लाड़काणे जी चांडका अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर नसांदे फौत थी वियो। जंहिं बैदि नीगर जो लाश नवंदुरो अस्पताल आंदो वियो, जितां पोस्टमार्टम बैदि ज़रूरी कार्रवाई करे नीगर जो लाशो वारस ॻोठ खणाए विया। जॾहिं त पुलिस राब्तो करण ते ॿुधायो त निजी बैंक जी गाॾी ही जेका सुबुह हादसो करण बैदि ड्राइवर गाॾीअ समेत फरार थी वियो हुयो। जॾहिं त नाकाबंदी कई, जंहिं बैदि बि ड्राइवर हथ न अची सघियो आहे। जी ठीक है नूर मोहम्मद, वॾी महिरबानी इन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ।